अहम ख़बरवां सां शेयर कयूं पिया। फैज़ हमीद जे कोर्ट मार्शल जे सिलसिले में 3 रिटायर्ड ऑफिसर गिरफ़्तार कया विया आहिनि, जिन जा नाला साम्हूं अची विया। गिरफ़्तार थियलनि में ब्रिगेडियर रिटायर्ड गफ़ार, ब्रिगेडियर रिटायर्ड नईम ऐं कर्नल आसिम शामिल आहिनि। 3 रिटायर्ड ऑफिसर पैगाम पहुचाइण जो कमु कंदा हुआ। ज़रियनि जो इहो चवणु आहे त गिरफ़्तार 2 रिटायर्ड ब्रिगेडियर्स जो तालुक चकवाल सां आहे। 2 ऑफिसर रिटायरमेंट खां पोइ सियासी पैगाम पहुचाइण ऐं सहूलियतकारी में मुलविस हुआ, जॾहिं त 3 ऑफिसर सियासी जमायत ऐं फैज़ हमीद विच में राब्ताकारी में शामिल हुआ। ज़रियनि जो इहो चवणु आहे। अहम ख़बरवां सां शेयर कयूं पिया। फैज़ हमीद जे कोर्ट मार्शल जे सिलसिले में 3 रिटायर्ड ऑफिसर गिरफ़्तार कया विया आहिनि, जिन जा नाला साम्हूं अची विया आहिनि। गिरफ़्तार थियलनि में ब्रिगेडियर रिटायर्ड गफ़ार, ब्रिगेडियर रिटायर्ड नईम ऐं कर्नल आसिम शामिल आहिनि।